ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ है 30/12/2023। अॼु मिठा मिठा बाप दर चवनि था मीठी मीठी ॿार शुभ कार्य में देरी न करणी आहे। पंहिंजे भाउ भेणनि खे ठोकर खाइण सां बचाइणो आहे। भू भू करे आसमान ठाहिणो आहे। प्रश्न के ॻाल्हि जो अनरथ थियण सां भारत कौड़ी मिसल थी वियो आहे। उत्तरा सभिनि खां वॾो अनरथ थियो आहे जो गीता जे स्वामी खे भुलिजी करे गीता ज्ञान सां जन्म ॾियण वारे ॿार वठण वारे ॿार खे स्वामी चई छॾियो अथनि। हिन हिकु अनरथ जे कारण सभी बाप सां बेमुख थिया आहिनि। भारत कौड़ी तुल्य थी वियो आहे। हाणे तव्हां ॿार बाप जे सम्मुख में सची गीता ॿुधो था जो हिन गीता ज्ञान सां ई देवी देवता धर्म स्थापना थींदो आहे। तव्हां श्री कृष्ण जे समान ठही वेंदा। हिन गीता ज्ञान सां देवी देवता धर्म जी स्थापना थींदी आहे। असां श्री कृष्ण समान ठही वेंदा आहियूं। गीता कीअं इहे सभु खेल रचायो। ओम शांति। ब्राह्मण कुलभूषण ॿार सम्झी विया आहिनि कि बराबरि असांखे स्वर्ग में ॾाढो अपरंपार सुख हुयो। हाणे उन समय असां ॾाढा ख़ुशि हुयासीं। असां जीव आत्मा आहियूं, स्वर्ग में ॾाढी मस्ती में हुयासीं। पोइ छा थियो? रंग रूप जी माया अची करे अटकी। विकारनि जे कारण ई हिनखे नर्क चइबो आहे। न नर्क त सॼो आहे। हाणे इहा त भ्रमरी जो मिसाल ॾींदा आहिनि। भ्रमरी ऐं भ्रमणियुनि जो कमु हिकु ई आहे। भ्रमरी जो मिसाल तव्हांजे मथां आहे। भ्रमणी कीड़े खे खणी ईंदी आहे। ब्रह्मणी कीड़े खे खणी ईंदी आहे, घर ठाहे करे उन में कीड़े खे विझी छॾंदी आहे। इहे नर्क आहे न, सभु कीड़ा आहिनि, परंतु सभु कीड़ा देवी देवता ठहिण वारा, देवी देवता धर्म वारा न आहिनि। जो बि धर्म वारा आहिनि उहे सभु नर्कवासी कीड़ा थिया आहिनि। सभु कीड़ा आहिनि, परंतु सभु कीड़ा देवी देवता धर्म वारा न आहिनि। बाबा चवनि था जो बि धर्म वारा आहिनि सभु नर्कवासी कीड़ा आहिनि। हाणे देवी देवता धर्म जे कीड़ा केरु आहिनि? इहे कीअं पतो पए कि ब्रह्मावंशी ब्राह्मण आहिनि जो वेही भू भू कंदा आहिनि, जो वेही भू भू कंदियूं। जो देवता धर्म जा हूंदा उहे ई ठहिरी सघंदा, जो न हूंदा उहे ठहिरदा न। नर्कवासी कीड़ा त सभी आहिनि। सन्यासी बि हिते चवंदा आहिनि न कि नर्क जो इहे सुख कागुश जा समान आहे। उन्हनि खे पतो न आहे कि स्वर्ग में अथाह सुख हुया। हिते त 5% सुख आहे ऐं 90% दुख आहे। त हिनखे कोई स्वर्ग थोरी चई सघंदासीं। स्वर्ग में त दुख जी ॻाल्हि न हूंदी आहे। हिते त बाबा चवंदा आहिनि हिते त अनेक शास्त्र आहिनि। अनेक धर्म तथा अनेक मतियूं थी वियूं आहिनि। अनेक शास्त्र, अनेक गुरु, अनेक धर्म, अनेक मतियूं थी वियूं आहिनि। स्वर्ग में त हिकु अद्वैत देवता मत हूंदी, हिकु ई धर्म हूंदो। त तव्हां आहियो ब्रह्मणियूं, तव्हां भू भू कंदियूं आहियो। पोइ जो हिन धर्म जा आहिनि उहे ठहिरी वेंदा आहिनि। अनेक प्रकार जा आहिनि। कोई नेचर खे मञंदो आहे, कोई साइंस खे, कोई चवंदो आहे सृष्टि कल्पना आहे। अहिड़ी वार्तालाप हिते ई हलंदी आहे न, सत्युग में न हलंदी अहिड़ी वार्तालाप। इहे बेहद जो बाप प्रजापिता ब्रह्मा जे मुख कमल सां पंहिंजे ॿारनि खे वेही सम्झाईंदा आहिनि कि तव्हां मूं वटि हुयो, हाणे मूं वटि वापसि अचिणो आहे न। कि असां पहिरियों मथे बाबा वटि हुयासीं, हाणे बाबा वटि वापसि असांखे वञिणो आहे। हिन में शास्त्रनि जी त ॻाल्हि न उठंदी आहे न। क्राइस्ट तथा बौद्ध ईंदा आहिनि, उहो बि अची करे ॿुधाईंदा आहिनि। हुन समय त शास्त्रनि जो प्रश्न उठी न सघंदो आहे। पहिरियों त जो बि धर्म स्थापक ईंदो उहो त सिर्फ़ु 2 शब्द ई चईंदो आहे, भई भॻवान खे यादि करो त सुख मिले। सभिनि पंहिंजी पंहिंजी भाषा में इहे ई चयो आहे कि भॻवान खे यादि करो त सुख मिले। बाबा चवंदा आहिनि ॾिसो हुन समय त कोई शास्त्रनि जो ॻाल्हि ई न आहे। क्राइस्ट बाइबल पढ़ंदो आहे छा?
बाइबल जो प्रश्न ई न उठंदो आहे। बाप चईंदा आहिनि ॿार तव्हां पंहिंजी हालत त ॾिसो, माया रावण तव्हांजी कहिड़ी हालत ठाहे छॾी अथई। सम्झंदा बि आहिनि की असां आसरी रावण संप्रदाय आहियूं। रावण खे जलाईंदा आहिनि परंतु जलंदो न आहे। रावण खे जलाइणु बंदि कॾहिं थींदो, इहे मनुष्यनि खे पतो न आहे। रावण खे जलाइणु कॾहिं बंदि थींदो, इहे मनुष्यनि खे पतो न आहे। तव्हां आहियो ईश्वरीय दैवी संप्रदाय, तव्हां ॿार आहियो असांजा। हाणे मां पोइ आयो आहियां तव्हां ॿारनि खे राजयोग सिखलाइण। अनेक धर्म आहिनि, उन्हनि में बि उन्हनि सां निकिरण में केतिरी महिनत लॻंदी आहे न। गीता बि किथां खां आई, आदि सनातन देवी देवता जनम जो हुयो, उनजी निशानियूं किथां खां निकितियूं। त बाबा चवनि था ॾिसो तव्हां ॿार आहियो, पोइ वरी मां तव्हांखे वरी खां सिखलाइण ईंदो आहे न। गीता बि किथां खां आई, आदि सनातन देवी देवता धर्म जो हुयो, उनजी निशानियूं किथां खां निकितियूं, जो पोइ ऋषि मुनि वेही करे इहे सभु ठातियूं। त हाणे ॿुधंदा जो आदि सनातन देवी देवता धर्म जो हुयो, उनजी निशानियूं किथां खां निकितियूं, जो पोइ ऋषि मुनि वेही ठातई। त हाणे इहे सभु ॿुधंदा आया आहिनि न। वेद कंहिं ॻाया, वेदनि जो बाप केरु? बाप चईंदा आहिनि गीता जो भॻवानु मां आहियां। गीता माता रची शिव बाबा, उन्हनि सां जनमु वरितई श्री कृष्ण। उन्हनि सां गॾु राधे बि सभु अची वेंदा आहिनि। पहिरियों आहे ई ब्रह्मण, त श्री कृष्ण सां गॾु पोइ राधे बि त जनमु वठंदी न। पहिरियों आहे ई ब्रह्मण। तव्हां ॿारनि खे निश्चय आहे की उहा असांजो मोस्ट बिलवेड बाप आहे न, जेके सभु चईंदा आहिनि ओ गॉड फादर रहम करो। भॻत पुकारंदा आहिनि की कीअं दुखनि सां छुटूं। बाबा चईंदा आहिनि की भॻत पुकारंदा आहिनि की कीअं दुखनि सां छुटूं। अगरि भॻवानु सर्वव्यापी हुजे त पोइ पुकारण जी ॻाल्हि ई न आहे। मुख्य आहे ई गीता जी ॻाल्हि। केतिरा यज्ञ आदि रचंदा आहिनि। हाणे तव्हां अहिड़ा पर्चा छपवायो, कि अगरि भॻवानु सर्वव्यापी आहे त पुकारो छो था। हाणे केतिरा अनरत थी विया आहिनि न, जाते जाते ॾिसो गीता लिखंदा रहंदा आहिनि। गीता कंहिं रची, कंहिं ॻाई, कॾहिं ॻाई, कंहिं ठाही, कुझु बि पतो न आहे। श्री कृष्ण जो बि यथार्थ परिचय न आहे। बसि चई ॾींदा आहिनि जाते ॾिसो सर्वव्यापी कृष्ण कृष्ण। राधे जा भॻत राधे जे लाइ चईंदा सर्वव्यापी राधे राधे। हिकु निराकार परमात्मा खे ई चईंदा आहिनि। त बि हिकु बाबा खे चवनि त बि ठीकु आहे, भई भॻवानु सर्वव्यापी आहे। कोई चईंदो संजो राधे सर्वव्यापी, कोई चईंदो संजो कृष्ण सर्वव्यापी। सभिनि खे छो सर्वव्यापी करे छॾंदा आहिनि। गणेश जे लाइ चईंदा गणेश सर्वव्यापी। हिकु मथुरा शहर में कोई चईंदो कृष्ण सर्वव्यापी, कोई चईंदो राधे सर्वव्यापी। केतिरा मूंझ थी वई आहे। हिकु मत न मिले ॿिए सां। हिकु ई घर में बाप जो गुरु अलॻि त ॿारनि जो गुरु अलॻि थी वेंदो। त दुनिया में ॾिसो अनेक मतांतर आहिनि, अनेक ॻाल्हियूं आहिनि। वास्तव में गुरु कबो आहे वानप्रस्थी में। बाप चईंदा आहिनि मां बि आयो आहियां हिननि जी वानप्रस्थी में। दुनिया में त जेतिरो जो वॾो गुरु हूंदो आहे न, उन्हनि खे ओतिरो नशो रहंदो आहे। आदि देव खे महावीर बि नाम ॾिनो अथनि। हनुमान खे बि महावीर चईंदा आहिनि। महावीर त तव्हां शक्तियूं आहियो, बाबा चईंदा आहिनि। दुनिया में त जेतिरो गुरु वॾो हूंदो आहे ओतिरो मशहूरु आहे। आदि देव खे पोइ महावीर चई छॾंदा आहिनि। आदि देव खे पोइ महावीर चई छॾंदा आहिनि। हनुमान खे बि महावीर चईंदा आहिनि न। महावीर त तव्हां शक्तियूं आहियो। दिलवाड़ा मंदिर में शक्तियुनि जी शेर ते सवारी ॾेखारींदा आहिनि ऐं पांडवनि जी हाथियुनि ते सवारी ॾेखारींदा आहिनि। मंदिर ॾाढो युक्ति सां ठहियलु आहे। हू बहू असांजो यादगार आहे न। तव्हां त हुन समय हूंदो ई न जो तव्हांजो चित्र ॾियनि। मंदिर त द्वापर में ठहियो त तव्हांजो चित्र किथां खां ईंदो।
सर्विस त तव्हां हाणे करो था न, ॻाल्हियूं सभु हाणे जी आहिनि, उन्हनि पोइ शास्त्र आदि ठाहिया अथनि। असां अगरि गीता जो हाणे नाम वठूं त मनुष्य सम्झदा पतो न इहे कहिड़ो नयो धर्म आहे, केतिरी महिनत लॻंदी आहे। मतिलबु हाणे असां ईअं न चई सघंदा आहियूं की सम्झो हुन समय हाणे त असां चईंदा आहियूं काफ़ी नयो गीता ज्ञान ॾींदा आहिनि, हिन में बाबा जो कोर्स आदि का ज्ञान आदि ॿुधाईंदा आहिनि। त बाबा चवनि था की उहा हिन दुनिया में सिर्फ़ु धर्म स्थापना कंदा आहिनि, तव्हांखे त नई दुनिया जे लाइ बाप तयारु था करनि। कोई उहो धर्म स्थापक पंहिंजे फॉलोअर्स खे तयारु थोरी कंदा आहिनि पंहिंजे धर्म, त धर्म जे लाइ 2 शब्द चई हली वेंदा आहिनि, पुनर्जन्म वठणु, वापसि पंहिंजो नयो जन्म वठणु। त हिते त बाबा असांखे धर्म जी स्थापना सां गॾु गॾु असांखे तयारु बि था करनि, हुन धर्म में हलण जे लाइक़ु ठाहिनि था न। त बाबा चवनि था कि बाप चईंदा आहिनि मूं जहिड़ो कर्तव्य कोई करे न सघे, मूं जहिड़ो कर्तव्य कोई करे न सघे, सभु पतितनि खे पावन ठाहिणु ईंदो आहे। हाणे तव्हां ॿारनि खे वार्निंग ॾियणी पए, भारत में केतिरो अनरत थी वियो आहे, जे कारण ई भारत कौड़ी तुल्य ठहियो आहे। बाप गीता माता द्वारा श्री कृष्ण खे जनम ॾिनई, उन्हनि पोइ श्री कृष्ण खे गीता जो स्वामी करे लिखी छॾियो। दुनिया में भारत में केतिरो अनरत थी वियो आहे, जे कारण भारत कौड़ी तुल्य ठहियो आहे। बाप गीता माता द्वारा श्री कृष्ण खे जनम ॾिनई, उन्हनि पोइ श्री कृष्ण खे गीता जो स्वामी ठाहे छॾियो अथनि। गीता जो स्वामी त शिव आहे न, उन्हनि में गीता जो स्वामी त शिव बाबा आहे, श्री कृष्ण थोरी आहे। उन्हनि गीता में श्री कृष्ण खे जन्म ॾेई छॾियो अथनि। तव्हां सभु संजय आहे न, ॿुधाइण वारो शिव बाबा, प्राचीन देवी देवता धर्म खे रचण वारो केरु, इहे सभु लिखण में बुद्धि खपे। गीता सां असां जनम वरितो आहे, मम्मा राधे ऐं इहे श्री कृष्ण ठहींदा, इहे गुप्त ॻाल्हियूं आहिनि, ब्राह्मणनि जो जनम कोई सम्झी न सघे। ॻाल्हि इहा आहे श्री कृष्ण ऐं परमात्मा जी, ब्रह्मा श्री कृष्ण ऐं शिव बाबा, ब्रह्मा श्री कृष्ण ऐं शिव बाबा, इहे सभु गुह्य ॻाल्हियूं आहिनि। इन ॻाल्हियुनि खे सम्झण वारो ॾाढो वॾो बुद्धिवान खपे। जंहिंजो योग पूरो हूंदो उन्हनि जी बुद्धि पारस ठहींदी वेंदी, भटकण वारे जी बुद्धि में इहे ठहरी न सघे। बाबा तव्हां ॿारनि खे केतिरो ऊच नॉलेज ॾियनि था, विद्यार्थी पंहिंजी बुद्धि बि हलाईंदा आहिनि न, त हाणे वेही करे लिखो। शुभ कार्य में देरी न करणी खपे। असां सागर जा ॿार पंहिंजे भाउ भेणनि खे बचायो, बेचारा ठोकर खाईंदा रहंदा आहिनि, चईंदा आहिनि बीके एतिरे रड़ियूं मारदियूं आहिनि, कुझु त ॻाल्हि हूंदी। लाखों पर्चो छपवाए करे गीता पाठशाला आदि में बांटो। बाबा चवनि था लाखों पर्चा छपवाए करे गीता पाठशालाउनि में बांटो। भारत अविनाशी खंड आहे न, अभ्यास ऐं सर्वोत्तम तीर्थ आहे, जो बाप सभिनि खे सदगति ॾींदा आहिनि। हुननि जा तीर्थ स्थान खे गुम करे छॾियो अथनि, त पोइ हुननि जो नाम निकिरणो पए न। फूल चढ़ाइण लाइक़ु हिकु शिव बाबा ई आहे, बाक़ी त सभु व्यर्थ आहिनि। गीता पाठशालायूं ॾाढियूं आहिनि, तव्हां वेश बदिली करे हुते वञो, पोइ भल सम्झनि हीअ बीके हूंदी, ईअं प्रश्न कोई पुछी न सघे। अच्छा तव्हां सम्झंदा आहियो कि शिव बाबा ब्रह्मातंत्र सां वेही इहे ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। जो बाबा स्वर्ग जो मालिक ठाहिण वारो आहे, उहो हाणे आयल आहे न। जेसि ताईं ब्राह्मण न ठहनि तेसि ताईं देवता ठही न सघनि, जेसि ताईं ब्राह्मण न ठहनि तेसि ताईं देवता ठही न सघनि। ब्राह्मण कुल देवताउनि खां बि ऊच आहे, सभिनि जी आत्मा पावन थिए थी। तव्हां बि नई दुनिया में पुनर्जन्म वठंदो, असां सभिनि जी आत्मा वापसि पावन थिए थी, असां बि सतयुग में वञी करे नयो जन्म वठंदासीं। आत्मा ई त निकिरी करे परमधाम में वञी पोइ वापसि ईंदी न,
त बाबा चवनि था ब्राह्मण कुल देवताउनि खां बि ऊचा, सभिनि जी आत्मा असांजो ब्राह्मण कुल देवी देवताउनि खां बि ऊचा, सभिनि जी आत्मा हाणे पावन ठहे थी न, तव्हां पोइ नई दुनिया में पुनर्जन्म वठंदा। अच्छा मीठी मीठी सिकलटे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। संजी भी रूहानी माता पिता बाप दादा के यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। रात्रि क्लास तव्हां ॿार हिकु बाप जी यादि में वेठा आहियो, हिक जी यादि में रहणु हिनखे चईंदासीं अव्यभिचारी यादि। अगरि हिते वेठे बि कोई ॿियो कोई यादि ॿिए कंहिंजी यादि ईंदी आहे त व्यभिचारी यादि चईंदासीं। खाइणु पीअणु रहणु हिकु घर में यादि ॿिए खे करणी त ठगी थी वई। भक्ति भी जेसि ताईं हिकु शिव बाबा जी कंदा आहियूं तेसि ताईं अव्यभिचारी भक्ति थी, पोइ ॿियनि खे यादि करणु इहा व्यभिचारी भक्ति। हाणे तव्हां ॿारनि खे ज्ञान मिलियो, हिकु बाप केतिरी कमाल कंदा आहिनि, असांखे विश्व जो मालिक ठाहे ॾींदा आहिनि त हुन हिक खे यादि करिणो पए। मुंहिंजो त हिकु बाबा, परंतु ॿार चईंदा आहिनि शिव बाबा जी यादि भुलिजी वेंदी आहे। वाह, भक्ति मार्ग में त तव्हां चईंदा आहियो असां हिक जी ही भक्ति कंदा आहियूं, उहो ई पतित पावन आहे। ॿियो त कोई खे पतित पावन न चई सघंदा आहियूं न। बाबा चईंदा आहिनि, ॿार चईंदा आहिनि शिव बाबा जी यादि भुलिजी वेंदी आहे। वाह, भक्ति मार्ग में त तव्हां चईंदा आहियो असां हिक जी भक्ति कंदासीं, उहो ई पतित पावन। ॿियो त कोई बि पतित पावन कंहिंखे न चईंदासीं, हिक खे ई चईंदासीं, उहो ई ऊच ते ऊच। हाणे त भक्ति जी ॻाल्हि ई न आहे। ॿारनि खे ज्ञान आहे, ज्ञान सागर खे यादि करिणो आहे। भक्ति मार्ग में चईंदा आहिनि तव्हां ईंदव त तव्हांखे यादि कंदासीं, त इहे ॻाल्हियूं यादि करणियूं खपनि। हर हिकु पंहिंजे पाण खां पुछे, असां हिकु बाप खे यादि कंदा आहियूं या अनेक मित्र संबंधी आदि खे यादि कंदा आहियूं। हिकु बाप सां ई दिलि लॻाइणी आहे। अगरि दिलि ॿियो तरफ़ वई त यादि व्यभिचारी थी वेंदी। बाप चईंदा आहिनि ॿार मामेकम यादि करो, पोइ हुते तव्हां दैवी संबंधी, पोइ हुते असांखे दैवी संबंधी मिलंदा। नई दुनिया में सभी नया मिलंदा, त पंहिंजी जांच करणी आहे कि असां कंहिंखे यादि कंदा आहियूं सॼो ॾींहुं। बाप चईंदा आहिनि मुंहिंजे पालौकिक बाप खे यादि करो, मां ई पतित पावन आहियां। कोशिशि करे ॿियो तरफ़ खां बुद्धियो खटाए करे हिकु बाप खे यादि करिणो। कोशिशि करे ॿियो खां बुद्धियो घटाए हिकु बाप खे यादि करिणो। जेतिरो यादि कंदा ओतिरो ई पाप कटिजंदा न। ईअं न कि जेतिरो असां यादि कंदासीं ओतिरो बाबा बि यादि कंदव। बाबा खे कोई पाप थोरी काटणा आहिनि। हाणे तव्हां हिते वेठा आहियो पावन ठहिण लाइ, हाणे तव्हां हिते वेठा आहियो पावन ठहिण लाइ। असां बाबा वटि आया छो आहियूं? पावन ठहिण लाइ। शिव बाबा बि हिते आहे, उन्हनि खे पंहिंजो शरीर न आहे, उन्हनि लोन वरितो अथनि। तव्हांजो बाप सां प्रतिज्ञा कयल आहे, बाबा तव्हां ईंदव त असां तव्हांजा ठही नई दुनिया जा मालिक ठहींदासीं। पंहिंजे दिलि खां पुछंदा रहो। इहे त ॼाणंदा आहियो बुद्धि योग जी लिंक घड़ी घड़ी बाप सां टुटी पवंदी आहे। बाप ॼाणंदा आहिनि लिंक टुटंदी आहे, पोइ यादि कंदा आहिनि, पोइ टुटंदी आहे। ॿार नंबरवार त पुरुषार्थ कंदा आहिनि, सुठी रीति यादि में रहनि त इहे हिन डिनाइस्टी में अची वञनि। पंहिंजी जांच कंदा रहो, डायरी रखो सॼे ॾींहं में असांजो बुद्धियो काॾे काॾे वियो। त पोइ बाप सम्झाईंदा। आत्मा में जो मन बुद्धि आहे उहो भॼंदी आहे। बाप चईंदो आहे भटकण सां घाटो पइजी वेंदो। तव्हांखे यादि करण सां, तव्हां मूंखे यादि कंदव त ॾाढो फ़ाइदो। बाबा चईंदा आहिनि तव्हां मूंखे यादि कंदव त ॾाढो फ़ाइदो आहे, बाक़ी त नुक़सान ई नुक़सान आहे। यादि करणु आहे मुख्य हिक खे, यादि करिणो आहे मुख्य हिक खे। पंहिंजे मथां ख़बरदारी रखणी आहे, क़दम क़दम ते फ़ाइदो
कदम कदम ते फ़ाइदो, कदम कदम ते घाटो। चरसी जन्म देहदारिन की याद करे घाटो पायो न। हिकु हिकु ॾींहुं थी करे 5000 वर्ष बीतिया, घाटो ई घाटो। हाणे बाप जी यादि में रही फ़ाइदो करिणो आहे। इहे वीचार सागर मंथन करे ज्ञान रत्न कढणा आहिनि। बाप जी यादि में एकाग्रचित थी बाप जी यादि में एकाग्रचित थी वञिणो खपे। कई ॿारनि खे कौड़ी कमाइण जी चिंता रहंदी आहे, माया धंधे आदि जी वीचार लाइ ॾींदी आहे। धनवान त ॾाढा वीचार में रहंदा आहिनि, बाबा छा करे, बाबा खे केतिरो वॾो धंधो ॾिनो अथऊं। बाबा खे केॾो दुनिया वारनि घड़ी घड़ी मूंखे यादि था करनि त मूंखे बि हीअं अचण जे लाइ सभु कुझु अरेंज करिणो पवंदो आहे न। त माया धंधे आदि जी वीचार में लाई ॾींदी आहे। धनवान त ॾाढा वीचार कंदा आहिनि, बाबा छा करे, बाबा जो केतिरो सुठो धंधो हुयो, धके आदि खाइण जी बि दरकार न हुई ब्रह्मा बाबा जी। कोई वापारी ईंदो हुयो त मां पुछंदो हुअमि, पहिरियों इहे ॿुधायो वापारी आयो या एजेंट आयो, हिस्ट्री तव्हांजो धंधो आदि कंदा आहियो, बुद्धि जो योग बाप सां रखिणो आहे। हाणे कलयुग पूरो थी सतयुग ईंदो। पतित त सतयुग में अची न सघनि। जेतिरो यादि कंदो ओतिरो ई पवित्र ठहींदो। प्योरिटी सां धारणा सुठी थींदी आहे। पतित न यादि करे सघंदा आहिनि, न धारणा थींदी। कोई खे तक़दीर अनुसार समय मिलंदो आहे, पुरुषार्थ कंदा आहिनि। कोई खे समय ई न मिलंदो आहे, यादि ई न कंदा आहिनि। जेतिरी कोशिशि कल्प पहिरियों कई हुई ओतिरी कंदा आहिनि। हर हिक खे पाण सां महिनत करणी आहे। कमाई में घाटो पवंदो आहे त अॻियां चईंदा हुआ ईश्वर जी इच्छा, हाणे चईंदा आहिनि ड्रामा। त कल्प पहिरियों थियो न, उहो थींदो। ईअं न कि हाणे 4 घाटा यादि कंदा आहिनि, 4 घंटा यादि कंदा आहियो त ॿिए कल्प में जास्ती कंदा न, जो हाणे कंदा उहो ई ॿिए कल्प में। शिक्षा ॾिबी आहे न, हाणे पुरुषार्थ कंदव त कल्पांतर सुठो पुरुषार्थ थींदव। त जांच करो बुद्धि काॾे वेंदी आहे। त हाणे जांच करो असांजी बुद्धि काॾे वञे थी। मल्ल युद्ध में ॾाढी ख़बरदारी रखणी आहे। अच्छा, रूहानी ॿारनि खे रूहानी बाप दादा जी यादि, प्यार ऐं गुड नाइट। धारणा जे लाइ मुख्य सार, बुद्धिवान ठहिण जे लाइ यादि सां पंहिंजी बुद्धि खे पारस ठाहिणो आहे। बुद्धि हेॾे होॾे भटकणी न खपे। बाप जो ॿुधाईंदा आहिनि हुन ते वीचार करिणो आहे। ॿियो आहे भ्रमरी ठही भू करे नरकवासी ठहियल उहे कीड़नि खे देवी देवता ठाहिण जी सेवा करणी आहे। बाबा चवनि था भ्रमरी ठही भू करे नरकवासी ठहियल उहे कीड़नि खे देवी देवता ठाहिणो आहे। शुभ कार्य में देरी न करणी आहे। पंहिंजे भाउ भेणनि खे बचाइणो आहे। वरदान आहे समानता जी भावना हूंदे हुए बि हर क़दम में विशेषता जो अनुभव कराइण वारा विशेष आत्मा ठहो। बाबा चवनि था हर ॿार में पंहिंजी विशेषतायूं आहिनि। विशेष आत्माउनि जो कर्म साधारण आत्माउनि खां भिन्न हूंदो आहे। हर हिक में भावना त समानता जी रखणी आहे, लेकिन दिखाई ॾे कि इहा विशेष आत्मायूं आहिनि। विशेष आत्मायूं अर्थात विशेष करण वारियूं, सिर्फ़ु चइण वारियूं न। उन्हनि सां सभिनि खे फीलिंग ईंदी कि इहा स्नेह जो भंडार आहे। हर क़दम में, हर नज़र में स्नेह अनुभव थिए, इहे ई विशेषता थींदी आहे। जेकी विशेष आत्मा अर्थात कुझु न कुझु विशेष करण वारी, सिर्फ़ु चइण वारी न। उन्हनि सां सभिनि खे फीलिंग ईंदी आहे कि स्नेह जो भंडार आहे। हर क़दम में, हर नज़र में स्नेह अनुभव थिए, इहे ई त विशेषता आहे न। कहिड़ी विशेषता धारण करणी आहे? हिन समय सभी माण्हुनि खे स्नेह ऐं ख़ुशी खपे, त उहो हर क़दम में इहा ॾियो। स्लोगन आहे सृष्टि जी क़यामत खां पहिरियों पंहिंजी कमी कमज़ोरियुनि जी क़यामत करो। सृष्टि जी क़यामत खां पहिरियों
पंहिंजी कमी कमज़ोरियुनि जी क़यामत करो। छा ओम शांति बाबा खे यादि करो।